अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त अॼु आउं पंहिंजे ॻोठ तरफ़ मौजूद आहियां ऐं ॻोठ जा मनाज़िर तव्हांखे ॾेखारींदासीं। सुबुह सां सर्दी भी घणी हुई। हिन वक़्तु आउं थोरो कणिक जेको आहे सो गंदम चवंदा आहिनि, जेको उन असां राउंड ते वञूं पिया ऐं उहा तव्हांखे ॾेखारींदासीं। हीउ जेको आहे सो असांजो ॻोठ आहे पुराणो मुकमल। तव्हां ॾिसी रहियो आहे हेॾो हिन पासे ते जेको साम्हूं हीउ असांजो ॻोठ आहे। हीउ साम्हूं हीअ वारी जेका साम्हूं आहे उतां के ऐं आबू अचे मां सां गॾु ई भाणे जो मुंहिंजो साण आहे। ऐं हींअर असां वञूं पिया कणिक जो मनाज़िर जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं। कणिक ॾिसण था वञूं। कणिक ज़बरदस्त तरीक़े सां थी रही आहे। कारां टपूं अबू हिन कणिक जे लाइ कारां टपूं। ही जेका ही साम्हूं ही वाटर आहे। वाटर जे परियों ही जेका कणिक ही असांजो पंहिंजो त यानी कि ॻोठ पुराणो ई आहे। हाणे हिन वक़्तु अॼु ॻोठ शहर खां आयो आहियां ॻोठ। मां चयो दोस्तनि खे कुझु मनाज़िर ॾेखारे। ही सरिया आया हमरा जेको आहे परियों पटे थो पियो। ऐं ही कणिक आहे। उम्मीद कयूं था बिल्कुलु ठीकु हूंदो, खरखरे सां हूंदो। ऐं जेके बि दोस्त असांखे ॾिसनि था उहे हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कनि ऐं सब्सक्राइब करणु न को आहे सो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। ही कणिक ॾिसो, ज़बरदस्त कणिक। ऐं हेॾां ही मच्छीअ जो तलाउ आहे। ये वारो जेको ॾिसो था न, ही मच्छी जो तलाउ आहे। तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे ऐं तमामु मज़ो पियो अचे ॻोठ में। कोविड जा हल्का फुल्का आहिनि आसार। टाइम तक़रीबन 12 थी वियो आहे। पोइ बि माना कोविड असांजे यानी कि ॻोठ में मौजूदु आहे। सो दिलि चयो त दोस्तनि सां मुखातिब थियूं ऐं ॻोठ जा मनाज़िर बि ॾेखारियूं। वॾी महिरबानी दोस्तनि जी। ही भाणे जो हाल आहे मुंहिंजो।